नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़लम्मा बलग़ मअहुस सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फ़िल मनामि अन्नी अज़बहुक फ़न्ज़ुर माज़ा तरा। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस्साबिरीन। फ़लम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़्तर रुअया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। इन्न हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम वतरकना अलैहि फ़िल आख़िरीन। सलामुन अला इब्राहीम इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन वबश्शरनाहु बिइस्हाक़ नबिय्यम मिनस्सालिहीन। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, अज़ीम शान क़ुर्बानी जेका सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जिन पंहिंजे साहिबज़ादे जी अमरे इलाहीअ सां ॾियण जी कोशिश फ़रमाए रहिया हुआ, तिलावत कयल आयतुनि में उन जो तज़किरो आहे ऐं मज़मून हलंदड़ आहे। हिकिड़े ॾींहुं अचानक इब्राहीम अलैहिस्सलाम जे हथ में काती रस्सी खई ऐं पाण सां गॾु हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जेके संदन लख़्ते जिगर अकलोता सिकी लदा महबूब पुट हा, उन्हनि खे बि पाण सां गॾु खयों। घरवारी खे ॿुधाइण बिना रवाना थी विया। शैतान हज़रत हाजरा वटि आयो, हिकिड़े सुठे इंसानी रूप में, चूंकि शैतान जिन्नात मां आहे ऐं जिन्नात खे हर शक्ल में अचण जो इख़्तियार हूंदो आहे, त ही कंहिं मुस्ले ऐं मुरबी जी शक्ल में, ख़ैर ख़ा जी शक्ल में साम्हूं थियो ऐं अची चई त ख़बर अथई त इब्राहीम अलैहिस्सलाम इस्माईल खे छाजे लाइ वठी पियो वञे। आवाज़ घटि, छाजे लाइ वठी पियो वञे मूंखे ख़बर कान्हे। त ॿुधाई त उनखे हथ में काती हुयुसि, रस्सी हुयुसि ऐं उनजे पेशे नज़र आहे उनखे ज़िबह करणु। हज़रत हाजरा चयो त इहो कीअं थो थी सघे, पीउ पंहिंजे सो बि सिकील ते पुट खे पंहिंजे हथ सां ज़िबह करे। त उन ते न चयो त उनजे ख़्याल में त अलाह जो अमर आहे, मूंखे ख़्वाब में अमर थियो आहे। त हज़रत हाजरा फौरी बिना कंहिं वक़फ़े जे फ़रमायो त अगरि अलाह जो अमर आहे त पोइ असांजे अखियुनि ते, पोइ उन जी तामील में रुकावट न हुअणु घुरिजे। शैतान मायूस थी वियो त हिनखे चूंकि वॾो कमु करिणो हो, इन करे फौरी उतां उनखे छॾे हज़रत इस्माईल खे अकेले में फिरी आयो। उनखे चई त ख़बर अथई त तुंहिंजो पीउ छा थो चाहे। चईं त कान्हे। चई तोखे ज़िबह कंदो, हथ में काती अथसि, रस्सी अथसि। त हुन पहिरीं त इहो ई चयो जेको माउ चयो, पोइ जॾहिं शैतान चयो त हू चए थो त अलाह जो अमर आहे, त इस्माईल बि बिना कंहिं सोचण जे, बिना कंहिं वक़फ़े जे
उहो ई जवाबु ॾिनो जेको संदन वालिदा मोहतरमा ॾिनो त चश्मे मां रोशन दिले मां शाद। अगरि अलाह जो अमर आहे त पोइ हिकिड़ी जान छा, जान ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं जानियूं हुजनि उहे बि उनजे नाले ते क़ुर्बान आहिनि। मायूसी वियो वक़्तु क़ुर्बानी जो सफ़ा वेझो थी रहियो हो, इन करे वक़्त खे विञाइणो हिन न थिए चाहियो। वरी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे जे साम्हूं आयो, निहायती निमाणी इल्तिजा कई त हीउ जेको तव्हां ख़्वाब जी ॻाल्हि पिया करियो सोचियो, इहो शैतान जे तरफ़ां आहे। तव्हां पंहिंजे हिकिड़ो ई त पुटु आहे, उन खे ज़िब न करियो। त इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजी फ़रासत ऐं तदब्बुर सां उनखे फ़रमायो त लॻे थो त उहो तूं ई आहीं, शैतान तूं ई आहीं। चुनाचे उते पथरियूं हुयूं, पाण पथरियूं खणी हुनखे लॻायूं त थोरो टरियो। वरी साम्हूं अचण जी कोशिशि कई त अगरि ॿियो न थी सघे त आउं उनखां काती फुरायां या रसी फुरायां ताकी हीउ अमल न थी सघे। इन करे पाण वरी ॿियूं पथरियूं खणी हुनखे हयूं त हू टरियो पियो, लेकिन वरी बि पंहिंजी हिमत कान हारियईं। शैतान इंसान जो चूंकि दुश्मन आहे, उहो आख़िर ताईं कोशिशि कंदो आहे त इंसान खे कीअं सही रस्ते खां हटायां। त वरी साम्हूं आयो इब्राहीम अलैहिस्सलाम, पथरियूं हुयूं, उहो जेको 3 पथरियुनि जो अमल हाजीअ खां कराए थो वञे, या असल में सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। पोइ लाजवाब थी वियो, मज़ीद हुनखे हिमत ऐं क़ुवत कान थी कंहिं तरीक़े सां मुक़ाबले करण जी। पोइ सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे साहिबज़ादे इस्माईल खे चयो, या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा। पुटड़ा, या बुनैया चई ॿुधायो त मूंखे तूं प्यारो ॾाढो आहीं, एॾो प्यारो आहीं जो उन जे लाइ लफ़्ज़ या बुनैया उन ते दलालत था कनि। ऐं दिलि जी जेका कैफ़ियत आहे सा मूंखे मालूम आहे, दिलि चीरे आउं साम्हूं नथो रखी सघां। ऐं मूं ख़्वाब में ॾिठो आहे त आउं तोखे ज़िबह पियो करियां, यानी छुरी पियो वाहियां। हाणे तुंहिंजी छा राय आहे? फंज़ुर माज़ा तरा, मक़सदु इहो कोन हो त इस्माईल अगरि इनकार करे त बाबा आउं त मासूम ॿारु आहियां, मूं कहिड़ो ॾोह कयो, इन जे करे तव्हां हीउ छा था करियो। त अगरि इस्माईल ईअं चए त आउं दस्तबरदार थियां, रब्बे ज़ुल जलाल खे अर्ज़ु करियां त मूंखे पंहिंजी जान जे बारे में हुकुम थिए त आउं उहा त पेश करण जे लाइ तयारु आहियां। हीअ ॿिए जी जान आहे, नाबालिग़ ॿारु आहे ऐं क़बूल कोन पियो करे त दस्तबरदार थियां। इहा मंशा कान हुई, बल्कि मंशा इहा हुई त रब जे हुकुम जी तामील में इस्माईल जी ताईद सां आसानी पैदा थिए, सहूलियत थींदी। वरना करिणो त आहे, ॿारु को मूंखां सॻो कोन थींदो, पर हिकिड़ी नामुनासिब कैफ़ियत थींदी। इन करे पुछियऊं ऐं इस्माईल बि अजीब जवाबु ॾिनो, या अबत फ़अल मा तुअमर। अबत अरबीअ में इंतिहाई फ़सीह बलीग़ लफ़्ज़ आहे, जंहिंजो मक़सदु आहे त मुंहिंजा पीउ, मुंहिंजा प्यारा पीउ, मुंहिंजा महबूब पीउ, यानी इन ख़बर ॿुधण जे करे का अल-इयाज़ बिल्लाह मुंहिंजे दिलि में ज़र्रे बराबरि अव्हां सां महबत में कमी कान आई आहे, बल्कि ओतिरो ई एतिराम, ओतिरी ई महबत क़ाइमु आहे। अव्हां देरि छो था करियो? इफ़अल मा तुअमर, जंहिंजो हुकुम अव्हां खे मिलियो आहे उन खे करे छॾियो। बाक़ी रहियो मुंहिंजो मसइलो, मुंहिंजो बि इम्तिहान आहे, आउं उन ते नाज़ कोन थो करियां पंहिंजो पाण ते, लेकिन अल्लाह में उमीद थो रखां त हू मूंखे, जीअं हिन खां अॻु केतिरा अंबिया अलैहिमुस्सलाम साबिर थी वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं पेश करे चुका आहिनि, सतजिदुनी इंशा अल्लाहु मिन साबिरीन, मूंखे बि अव्हां ईअं ई लहंदव, आउं बि साबिरनि मंझां थींदुसि। इन में बेशुमार सबक़ आहिनि, बेशुमार सबक़ आहिनि इन हिकिड़े सतजिदुनी जे लफ़्ज़ ते, इंशा अल्लाह जे लफ़्ज़ ते, मिन साबिरीन जे लफ़्ज़ ते, कई सारा सबक़ आहिनि। त
त हमेशह माण्हूअ खे पंहिंजे कंहिं अमल ते नाज़ न करणु घुरिजे, बल्कि जेको बि नेकीअ जो अमल थिए उहो मिन जानिबिल्लाह सम्झिजे, अल्लाह जी तौफ़ीक़ सां सम्झिजे, पंहिंजो कमाल न सम्झिजे बल्कि रब जी अता सम्झिजे। इहा ई तालीम आहे। इस्माईल अलैहिस्सलाम इन ई बुनियाद ते इहे कलिमात चया। बहरहाल ॿई पीउ पुट तयारु थी विया, आमादा थी विया। फलम्मा असलमा, इस्लाम जी लफ़्ज़ी माना आहे पंहिंजो पाण खे अल्लाह जे हवाले करे छॾणु। मुस्लिम जी माना आहे जंहिं पंहिंजो पाण खे, पंहिंजी ख़्वाहिश खे, पंहिंजे माल खे, पंहिंजी जाइदाद जागीर खे, औलाद खे, हर शइ खे अल्लाह जे हवाले करे छॾियो। फलम्मा असलमा, ॿई तयारु थी विया। इब्राहीम अलैहिस्सलाम पुट जी क़ुर्बानी ॾियण जे लाइ, इस्माईल अलैहिस्सलाम पंहिंजे जान जी क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु थी विया। पोइ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वतल्लहू लिल जबीन, जीअं कंहिं जानवर खे पट ते किराइबो आहे, लेकिन पट ते किराइबो आहे त जानवर मुज़ाहमत कंदो आहे, मुक़ाबिलो ऐं दिफ़ा कंदो आहे। हिते अहिड़े क़िस्म जी का बि शइ कान थी। ख़ुशीअ सां हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम पट ते किरी पिया। वतल्लहू लिल जबीन, ऐं पाण जेको ख़्वाब में ॾिठूं था ऐं छुरी इस्माईल जे ॻिचीअ ते वाहे रहियो आहियां, उहा छुरी वाहिणु शुरू कयूं। लेकिन छुरी तॾहिं असरु करे जॾहिं अमरु थिए अल्लाह जो अमरु कोन हो, छुरी वाहीनि पिया। जीअं छुरी वाहिबी आहे, नबीअ जी ताक़त बि आम इंसाननि खां वधीक आहे, लेकिन उहा छुरी हज़रत इस्माईल जे ॻिचीअ ते हिकिड़े वार खे बि नुक़सानु कान पई पहुचाए। इस्माईल अलैहिस्सलाम सम्झो त शायदि अबे खे तरस अची वियो आहे, क़यास अची वियो आहे, इन करे ज़ोर कोन पिया लॻाइनि। इस्माईल अलैहिस्सलाम फरमायो, बाबा साईं तव्हां ज़ोर लॻायो, ऐं जल्दी इन क़ुर्बानीअ खां फ़ारिग़ थियो। इन ते इब्राहीम अलैहिस्सलाम ज़ोर पिया लॻाइनि, मुसलसल ज़ोर पिया लॻाइनि, ऐं इस्माईल जेको आहे सो ख़ुशीअ सां उन जी पेशकश पियो करे। नागा ॾिठूं त फ़रिश्तो दुंबो खणी आयो, जेको जन्नत मां खणी आयो। क़ुर में अल्लाह ताला फरमायो, वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़्तर रुइया, असां मथां आवाज़ु ॾिनो, ए इब्राहीम, जेको तो ख़्वाबु ॾिठो, ख़्वाब में तो इहो कोन ॾिठो त इस्माईल खे मूं ज़िबह करे उन जी सिसीअ खे जिस्म खां धार कयो आहे, बल्कि तो ॾिठो त आउं उन जे सिसीअ ते छुरी वाहे रहियो आहियां। इहो तो ख़्वाबु बिल्कुलु 100% सच करे ॾेखारियो। इन इम्तिहान में बि तूं कामयाबु वएं, जीअं साबिक़ा इम्तिहाननि में कामयाबु वएं। इन्ना कज़ालिक नजिज़िल मुहसिनीन, उन इम्तिहान में कामयाबी जो फ़ौरी फल असां तव्हांखे था ॾियूं, जो भरिसां ई दुंबो आहे। इन दुंबे खे क़ुर्बान करियो। असां ख़ासि जन्नत मां हिन खे उमाणियो आहे, दुनिया जे कंहिं ॿिए धण मां इहो दुंबो कोन आयो आहे, बल्कि जन्नत मां उमाणियो अथऊं। इन खे तव्हां ज़िबह कंदो, गोया पंहिंजे साहिबज़ादे खे ज़िबह करण जी सआदत हासिलु करे चुको। चुनाचे उहा छुरी जेका पहिरीं असरु करे कान पई, अल्लाह जो अमरु थी वियो त दुंबे ते उहा वही वई। इन खे अल्लाह फरमायो, वतरकना अलैहि फिल आख़िरीन, इब्राहीम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी असांखे अहिड़ी वणी पंहिंजे बचे जी, वरी दुंबे जी, जंहिं तरीक़े सां कई जो हाणे इन इबादत खे असां रहती दुनिया ताईं ता क़यामत जे इंसाननि जे लाइ लाज़िम करे छॾियो आहे, बशर्ते कि उहे साहिब निसाब बणिजनि। इहा ई आहे क़ुर्बानी जेका इब्राहीम अलैहिस्सलाम कई। इन ई क़ुर्बानी खे इमामुल अंबिया हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर साल फरमाईंदा हुआ। असांखे हुकुम आहे, दुआ कजे त अल्लाह ताला असांखे इन क़ुर्बानीअ खे ख़ुशि उसलूबीअ सां, हुस्न नियत सां, सही तरीक़े सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।